रोहिणी में चाकरानी बरादरी जो बोसदार बरादरी के माण्हुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। रोहिणी तालुके अस्पताल में हुबदार चाकरानी, जतीम चाकरानी, अमीर हुसैन चाकरानी ऐं ॿियनि एहतजाज रिकॉर्ड कराईंदे ॿुधायो त हुननि जो बोसदारनि सां औरत जी अगवा वारे मामले तां दुश्मनी हलंदड़ आहे। बोसदार बरादरी जे हथियारबंदनि तक़रीबन 2 महीना अॻु सालेपट जे इलाइक़े ॻोठ जागण ख़ान चाकरानी मां 2 ॿारनि जी माउ सकीना ज़ाल मुख़्तियार चाकरानी खे मुबैना अगवा करे खणी विया हुआ, जंहिंजो सालेपट थाणे में केस पिणु दाख़िल थियल आहे ऐं सखर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराइण बाद मुबैना अगवा थियल औरत सकीना चाकरानी खे पुलिस बाज़ियाब करायो हो, जंहिं मामले जो कोर्ट में केस हलंदड़ आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾिया। जवाबदार मुनीर अहमद बोसदार, मुबारक बोसदार ऐं ॿिया कोर्ट मां ज़मानत ते आज़ाद थियण खां पोइ अॼु वरी साॻी औरत खे कोर्ट में बयान जी फेरफार करण लाइ मुबैना अगवा करण जी कोशिश कई वई ऐं बोसदार बरादरी जे हथियारबंद माण्हुनि मुज़ाहिमत ते हुबदार चाकरानी ऐं अमीर हुसैन चाकरानी खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं फरार थी विया। हुननि DIG सखर ऐं SSP खां घुर कई आहे त पाण मुरादो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची